नाज़रीन, माण्हुनि जे मुरझायल चेहरनि ते मुरकू विखेरींदड़ सिंध जे नामियारे अदाकार, सदाकार, शाइर ऐं मज़ाह निगार मीर सोबदार सईद जी सालगिरह तक़रीब कोठाई वई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे शकील जावरी। माण्हुनि जे चेहरनि ते मुरकूं विखेरींदड़ सिंध जे नाले वारे अदाकार, सदाकार, शाइर, मज़ाह निगार मीर सोबदार सईद जी सालगिरह तक़रीब मक़ामी होटल में मुनक़िद कई वई, जंहिंमें इल्म अदब सां लाॻापियल नाले वारनि अॻवाननि शिरकत कई। उन हवाले सां अॻवाननि जो चवणु आहे त मीर सोबदार सईद बुनियादी तौर ते हिकु फ़नकार आहे। हुन लफ़्ज़नि खे अदा करण जो बि फ़न सिखियो आहे, लिखण जो बि फ़न सिखियो आहे ऐं उन्हनि लफ़्ज़नि मुताबिक़ पंहिंजे चहिरे ते उहे भाव, उहे अहसास ॾियण जी बि कोशिशि कई आहे। रेडियो जो ड्रामो हुजे या टेलीविज़न जो, या उन खां सवाइ हुन जी शाइरीअ में मज़ाह हुन जो ख़ासि मौज़ू रहियो आहे। मीर जी जेका शख़्सियत आहे उहो ॾाढो पुरखलूस दोस्त आहे। हू दोस्तियूं निभाइण ॼाणंदो आहे, जेका अॼु जे दौर में ॾाढी त ॼण फुक़दान वारी हालत आहे। हिन दौर में अल्लाह पाक जेको हुन में आवाज़ु ॾिनो आहे उहो कमाल जो आवाज़ु आहे। रेडियो पाकिस्तान जो हिकिड़ो ख़ालिस वॉइस क्वालिटी जेके चइजी आहे उहा आहे। तलफ़ुज़ जो बादशाह आहे। शाइरी जे हवाले सां हुन जा बाक़ाइदे मजमूआ अची चुका आहिनि। न सिर्फ़ु मज़ाया शाइरी, बल्कि हुन जी जेकी शाइरीअ में जेकी मुआशरती हिकिड़ी अकासी हूंदी आहे। जीअं हुन जो हिकिड़ो शेर आहे त मूंखे कपियो छो था मां का बीठल टारी त न आहियां, मुंहिंजा पुर्ज़ा खपायो था मां का सरकारी जीप या लारी त न आहियां। इहे अहिड़ियूं मुआशरतियूं हुन जी हिकिड़ी शाइरी आहे जंहिंमें हुन जी बाक़ाइदे हिकिड़ी अकासी ज़ाहिर थिए थी। मीर सोबदार सईद घणरुखी शख़्सियत जो मालिक आहे। हू शाइरीअ में हुनजो प्यार, मोहबत, धरती, उन सां गॾु मज़ाह, गॾोगॾु हू सुठो सदाकार आहे। मीर सोबदार सईद जेको हिकु अवामी किरदारु आहे। अॻे वतायो फ़क़ीर ॿुधंदा हुआसीं, अवामी किरदारु आहे, पर हिन वक़्तु असां हुनखे सिंध जो जेको अवामी किरदारु वतायो फ़क़ीर जेको आहे उहो ख़ैरपुर जो आहे। ही जंहिं सतह जो आर्टिस्ट आहे, जेॾो वॾो आर्टिस्ट आहे, ओतिरो न त हिनखे उहो माहौल मिलियो आहे, न हिनखे उहे डायरेक्टर मिलिया आहिनि, न उहे के प्रोडक्शन कंपनियूं हिनखे मिलियूं आहिनि जेके हुनखे एतिरो कमु वठी सघनि जेतिरी उहो ॼाण रखे थो। ही उन लेवल जो आर्टिस्ट आहे। हिनखे जेको बि करेक्टर ॾिबो ही करे वेंदो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मीर सोबदार सईद जहिड़नि किरदारनि जी भरपूर हौसला अफ़ज़ाई कई वञे। कैमरामैन महताब सां गॾु शकील जावरी, आवाज़ TV, ख़ैरपुर।